इते असां अहम ख़बर शेयर कंदासीं। थर्डी मोहम्मद मां जिते प्राइमरी उस्ताद पारां शागिर्दियाणी सां मुबैना ज़्यादती जी कोशिश कई वई। शागिर्दियाणी जी रड़ियुनि ते शागिर्दियाणियूं ऐं वाट्स पहुची विया। तव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त थर्डी मोहब्बत में प्राइमरी उस्ताद पारां शागिर्दियाणी सां मुबैना ज़्यादती जी कोशिश कई वई आहे। शागिर्दियाणी जी रड़ियुनि ते शागिर्दियाणियूं ऐं वारिस पहुची विया। वारसनि पारां उस्ताद खे मारण जी कोशिश कई वई। पुलिस वाक़ई वारे हंधि पहुची उस्ताद खे गिरफ़्तार करे वरितो आहे। तालीम खाते जो SDO ऐं ॿिया ऑफिसर बि जांच लाइ पहुची विया आहिनि। इन हवाले से राब्तो कयो थर्डी मोहब्बत में आवाज़ टीवी के रिपोर्टर शबीर मंगी साहब। जी शबीर, कहिड़ा अपडेट्स आहिनि? थर्डी मोहब्बत में प्राइमरी मास्टर गुलशन खोकर तरफा चौथे क्लास की शागिर्दियाणी सुमेरा सोलंकी क्लास में मुबैना तौर ज़्यादती करण की कोशिश मिंगरी जी तरफा दाव करण था। ॿियूं शागिर्दियाणियूं पहुची वयूं। वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।